नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ठारू शाह ख़बर ॾिनऊं। ठारू शाह भरिसां ॻोठ शफ़ी मोहम्मद वगण जे रवासिन होत ख़ान बालादी ऐं इमाम बश्क बालादी अवामी प्रेस क्लब ठारू शाह पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज़ खे इल्तिजा कंदे चयो आहे त असां ॻोठ शफ़ी मोहम्मद वगण में जंहिं प्लाट ज़मीन ते 50 सालनि खां वठी आबाद आहियूं, उते असांजा आबा ॾाॾा रही विया आहिनि ऐं बाअसर अल्लाह रखियो ऐं ॿिया मुख़्तियारकार नौशर फिरोज़ खे गहरी रिश्वत ॾेई असांजे प्लाट ते कूड़ई जाली संद ठाराए ठारू शाह पुलिस खे पिणु गहरी रिश्वत ॾेई असां मथां फुर जे कूड़ी FIR कराए आहे, जेको वॾो ज़ुल्म आहे। असां गवर्नमेंट मुलाज़िम आहियूं ऐं सॼे इलाइक़े खे ख़बर आहे त असां शरीफ़ माण्हू आहियूं। असांखे को बि इंसाफ़ न मिलियो आहे। हिननि रिश्वत खोर सरकारी मुलाज़िम मुख़्तियारकार नौशर फिरोज़, DSP बैरिया सिटी ऐं SHO रजब अली मैथलो ऐं बाअसरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फराहम करण जो मुतालबो कयो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।